इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत वद्दम वलहमल खिनज़ीर वमा उहिल्ल बिही लिगैरिल्लाह। सदकल्लाहु मौलानल अज़ीम व सदक रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल मुतमइन्नीन वल मुक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व हबीबिना व करीमिना व रहीमिना व महबूबिना व मरगूबिना व मतलूबिना व मअवाना व मलाज़ना व नूर अजसादना व नूर अरवाहिना व नूर क़ुबूरना व नूर हशरना व नूर दीनना व नूर दुनियाना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लिम। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यार मुताब औलादे अली मज़हबे हनफी अदार मिल्लते हजरत खलील खाक पाए गौसो आज़म ज़ेर साया हर वली। हजरत भिटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैहि जी ज़ात बाबरकात इरशाद तो फरमाए तकी जो कहीं पार अखियों पसी आयूं क्यों दीवानियों दिल में डाढ़ो लगन प्यार तिहा पोय करार सुतियों की न सैयद चवे। ऐ मज़हरे नूरे खुदा बलगल उला बिकमालिही मौला अली मुश्किल कुशा कशफत जाब जमालिही। हसनैन जाने फातिमा हसनत जमी खिसालिही यानी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लु अलैहि व आलिही। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। निहायत वाजिबुल एहतराम बिरादरान इस्लाम, हे अजो को असा अहले सुन्नत वल जमात जो अजीम शान जलसो मुबारक हजरत क़िबला साईं उस्तादुल उलमा मुफ्ती आज़म साईं मोहम्मद सालिहुन नईमी रहमतुल्लाह ताला अलैहि जे उर्स मुबारक जे वास्ते मुनक़िद कियो वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह वल मिन्ना। तवा प्यारी जमायत जा एहसान थिया किरोड़े करम कयव जो पांजे ज़माने जे मसरूफियतुन जे बावजूद तवा हिन जलसे में आयो ऐं जलसे के कामयाब अचे कयव। अल्लाह ताला पांजन प्यारन महबूबन जे सदके तव्हां खे बिनी जहानन में कामयाबी नसीब फरमाइंदो।
छो त अॼोके वक़्त में इंसान हिकिड़ो आहे, उन्हीअ खे हिकिड़ो मसालो दरपेश न आहे, सभई मसाला उन्हीअ जे आॾो आहिनि। थोरो ॻाल्हाईंदा हलो, ईअं आहे न? इहे सभु मसाला तव्हां कम कार दुनिया जा वहिंवार वीचार दोस्त यार ॿिया छॾे करे ऐं तव्हां अल्लाह जे रज़ामंदी जे वास्ते, मदीने सरकार जे खुशनूदीअ जे वास्ते, पंहिंजे मुर्शिद साईं जे दीदार जे वास्ते तव्हां मदरसा मंजूरुल इस्लाम में तशरीफ़ खणी आया हो। इंशाअल्लाह तबारक व तआला रब कंदो जो तव्हां जा हथ हूंदा इन्हनि भलारनि जी दामन हूंदी हशर जे मैदान में। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु व अमन वालहु अहले सुन्नत वल जमात जो सच्चो ऐं सुहिणो मज़हब तरीक़ो, उन्हीअ जो अमल, उन्हीअ जो किरदार जेको बि आहे उहो मदीने सरकार जे वक़्त खां हलंदो पियो अचे। बाज़ हज़रात चवंदा आहिनि त बाबा जेको मरी वियो सो छुटो, छाजा टीझा, छाजा ॿारहा, छाजा उर्स, छाजूं ॾहियूं, छाजूं यारियूं, इहे बस मिड़े मौलवी साहब वेचारा इहे पंहिंजे पेट पालण जे लाइ हरबा हलाईंदा पिया वतन, मिड़े मोकिया करे पंहिंजो गुज़र सफ़र कंदा था वतन, बाक़ी ॿी का बि ॻाल्हि कान्हे। बात पटे न वियो, अलाह जो वास्तो अथव, दिलि जे कननि सां वेही मिसकीननि जो पोरड़ियो ॿुधो। बाबा असां त यार सतन पीड़नि खां, अबन ॾाॾनि खां, 50-100 साल खां वॾनि वॾनि उम्र वारनि खां पुछंदा आयासीं, बाबा हे जेको बि अहले सुन्नत वल जमात जो तरीक़ो आहे, टीजो करणु, ॿारहो करणु, उर्स करणु, यारियूं करणु, चालीहा करणु, इहे त यार असां हमेशा ॿुधंदा ॾिसंदा पिया अचूं। हिकिड़ो वरी गिरोह वठी पैदा थियो आहे, उहो त लठ खयूं बीठो आहे असांजे मथां, ॾाढो असांखे मुंझाए विधो अथनि, फासाए विधो अथनि। उन्हनि बि चवंदा बा असां बि असुरी 10 पीढ़ियुनि खां वठी करे इहो ई वहिंवार हलंदा पिया ॾिसूं, ऐं इहो अमल जारी ऐं सारी आहे। ख़बर नाहे त अलाए इहा कहिड़ी जमायत पैदा थी पई आहे जो इन्हनि भलनि कमनि खां पई रोकथाम करे। नेठ आख़िरकार नतीजो इहो निकितो जो वञी उन्हनि खां पुछोसीं, बाबा जेकॾहिं तव्हां पंहिंजे दावा में सच आहियो ऐं तव्हां हे ॻाल्हियूं कयो था त दावा जे वास्ते हूंदो आहे दलील, पोइ भला तव्हां वटि को एॾो ठोस दलील आहे? वाइदो आहे दादा असां खणी इहे ॻाल्हियूं न कंदासीं। मुतकब्बिरनि जी जमायत आहे, चवंदा आहिनि त बाबा दलील अहिड़ो आहे जंहिंजी को बि तरदीद करे नथो सघे। बाबा महिरबानी कयो उहा पेश कयो, असांखे ॿुधायो। चवंदा आहिनि त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत वद्दम वलहमल खिनजीर वमा उहिल्ल बिही लिगैरिल्लाह। बाबा हे कुरान दलील आहे, छा है कुरान में तव्हां ई खणी तर्जुमो ॾिसो न। बाबा अॻ में महिरबानी कयो तव्हां ॿुधायो त अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो त उन माना अल्लाह अव्हां ते हे ई हराम कया आहिनि मुवल जानवर। थोड़ो ॻाल्हायो। ऐं रत सीर वारो उहो बि जानवर जो। वलहमल खिनजीर सुवर जो गोश्त वमा उहिल्ल बिही लिगैरिल्लाह। ऐं उहो जानवर जेको गैर खुदा जो नालो वठी ज़िबह कयो वियो, इहे अल्लाह ताला तव्हां जे मथां हराम कया आहिनि। इहे अल्लाह ताला तव्हां जे मथां हराम कया आहिनि। हिन सारी आयत मुबारक में रब्बुल आलमीन ज़िक्र फरमायो आहे जानवरनि जो,
मुवल सो भी जानवर सीर न पहती मरी वियो मुर्दार थी वियो हराम थी वियो रत सुवर जो गोश्त इहो भी हराम बाकी रहियो वमा उहिल बिही लिगैर अल्लाह त अहले सुन्नत वल जमात जो सच्चो वही सही तर्जुमो त उहो जानवर जेको गैर खुदा जो नालो वठी ज़िबह कयो वियो जो त हिन आयत मुबारक में आहे ई ज़िक्र जानवरन जो बस पो हिनन समझो न अमझो पंहिंजे दग ठाहिण जे लाइ चवण लगा बाबा ही आयत है जंहिं शइ जे मथां गैर अल्लाह जो नालो अचे वियो बस उहा चीज हराम थी वई हालांकि ईअं नाहे क़ुरान खे पढ़णु अलॻि शइ आहे क़ुरान खे पढ़णु सम्झणु अलॻि शइ आहे तव्हां क़ुरान त पढ़ियो मगर क़ुरान खे तव्हां समझो न तमामी तफ़सीर क़ुरान पाक जा खणी अचो त वमा उहिल बिही लिगैर अल्लाह जे हेठों छा था लिखनि क़ुरान खे समझो मुफ़स्सिरन जिन वॾा वॾा तफ़सीर लिखिया न तो समझो असां भी पंहिंजी ॻाल्हि नथा कयूं पिया पोइ जेको इन आयत मुबारक जे मुतअल्लिक़ क़ुरान पाक जा तफ़सीर फ़ैसिलो कनि तूं भी मञ असां भी मञूं न त भली खामखा मुस्तफ़ा जे उम्मत खे गुमराह न कयो खुदा मारे पुछंदो थोड़ो ॻाल्हाए बाहूं तो बधाम मां जो लहणो लेखो तहां सां कोन्हे को पर मां मोहब्बत ऐं प्यार में तव्हां खां मोहब्बत जो इहो वंड वठंदुसि मूंखे हक़ आहे हकीकत में हिन आयत मुबारक में अल्लाह ताला काफरन जो मुशरिकन जो जोरदार रद्द फरमायो आहे जॾहिं इहे काफर जानवर खे ज़िबह कंदा हुआ त उहे लात मन्नात उज़्ज़ा हुबुल यगूस यऊक नसर इहे बुतनि जा नाला आहिनि इन्हनि नालनि सां वठी ऐं उन्हनि जानवरनि खे ज़िबह कंदा हुआ अहमदीअ वारे बि हेठों आयत जे लिखियो आहे त ऐ रफ़अ बिसौत इंद ज़बह लिसन में इहे बुतनि जा नाला वठी करे ऐं जानवरनि खे ज़िबह कंदा हुआ अल्लाह ताला उन्हनि जो रद्द फरमायो त इहो जानवर जेको ग़ैरुल्लाह जो नालो वठी करे ऐं इन्हीअ खे ज़िबह कयो थो वञे इहो बि मां रब तव्हां ते हराम करे छॾियो आहे मगर बद मज़हबन इन गाल के एतरो त इंघायो वा एडी त ड्रेग वठी दिनी आ जो हाने तमाम महबूब जी उम्मत इन जार में फासी पई आहे मुंजा अजीज भा असा जो कम आहे बुधायण मंजण न मंजण उहा सब कंजी मर्जी आ मगर इन जो फायदो इन जो सिलो असा के इहो मिलंदो जे कदे को मानू इन गाल ते अमल न कंदो न मनीदो त उन जो आखिरत में दलील जो दरवाजो बंद थी वेंदो गलायो छो न था मेहरबानी कयो सही आ ना शाबाश असा जेडी मल जानवर ज़िबह कंदा आहियूं मदीने वारे साईं जे मिलाद जो वा त कदे बिस्मिल्लाह या मोहम्मद चई करे न कुठो वा जे मोहब्बत सुभानी जे यारी जो वा त बिस्मिल्लाह अब्दुल कादिर करे न कुठो वा जेकरे इमाम हुसैन जे न्याज जो वा त बिस्मिल्लाह करे इमाम हुसैन चई करे न कुठो वा जेकॾहिं के वली कामिल जो वा उन्हीअ जे उर्स ते को जानवर कुहूं था त उन्हीअ जो नालो वठी न कुठो वा जेडी मल कुहंदासे बिस्मिल्लाह अल्लाह अकबर थोरो ॻाल्हायो बाक़ी मजाजी निस्बत जेका ॾिबी आ उहा तव्हां भी ॾियो था असां भी ॾियूं था ॻाल्हायो मसलन को हिकिड़ो माण्हू जानवर वठियूं थो वञे पुछो से बाबा यो पिड़ीअ तो जानवर वठियूं पियो वञे छाजे लाइ मौली साहब पुट जे शादीअ ते कुहंदो मास इहा त निस्बत तो भी ॾिनी असां को जानवर वठियूं था अचूं तव्हां था असां को पुछो असां था चऊं त बाबा दस्तगीर बादशाह पीर जे यारीअ ते कुहंदासीं थोड़ो ॻाल्हायो इहो जानवर वठियूं थो वञे असां पुछूं था बाबा कॾहिं कुहंदे जे पुट जे अकीके ते कुहंदो मास असां वठियूं था अचूं तूं थो पुछे असां था चऊं त इमाम हुसैन जे न्याज़ ते कुहंदासीं त तूं असां खे हराम थो करे इहो काथों जो फ़ैसिलो आहे इहो काथों जो फ़ैसिलो आहे ईअं नाहे असां अहले सुन्नत वल जमात जो अक़ीदो हिन सिज वांगुरु रोशन आहे खीर जो वटो भरे दींदासीं त नाले ना अल्लाह जे नियत दस्तगीर बादशाह पीर जे ईअं आहे मानी दींदासीं त नाले ना अल्लाह जे नियत पंहिंजनि करीबन जे
फ्रूट वठी ईंदासीं त नाले ना अल्लाह जे नियत पंहिंजे उस्ताद जे अग में त अल्लाह जो नालो आहे ई आहे, बाक़ी मजाजी निस्बत उहा तव्हां वटि बि जाइज़ आहे, असां वटि बि जाइज़ आहे। हाणे अहले सुन्नत वल जमात जो ॿुध क़ुरान शरीफ़ पढ़ण। हाँ ना, अल्लाह जी ज़ात बाबरकात अॻिते इरशाद फरमायो, रब तो फरमाए पियो त ला ताकुलू मिम्मा लम युज़कर इस्मुल्लाहि अलैहि व इन्नहु लफिस्कु व इन्न शयातीन लयूऊन इला औलियाइहिम लियुजादिलूकुम व इन अतअतमुहुम इन्नकुम लमुशरिकून। उहा त मोहब्बत जी मोठ नथा जो जेका मां घुरा थो, माशाअल्लाह इहो बि सुठो आहे, इहो बि भलो आहे, जंहिंजे लाइक़ मां आहियां इहो बस मूंखे काफ़ी आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो त ला ताकुलू, इन्हीअ मां न खाओ। वाह वाह, इन्हीअ मां न खाओ। अल्लाह साईं कंहिं मां न खाऊं? रब तो फरमाए बद मिम्मा लम युज़कर इस्मुल्लाहि अलैहि, जंहिंजे मथां अल्लाह जो नालो न वरतो वियो। ये असांजे सचाईअ जो दलील आहे। ईअं थोरी आहे त बद मज़हब वांगुरु हिकिड़ी आयत पढ़ंदासीं त ॿी आयत न पढ़ंदासीं। हे क़ुरान हाणे ॾिस पढ़ूं था न, हे त पंहिंजनि खे इहो आयत जो तर्जुमो ॾेखारींदो हूंदो न। हे ॾिस लिखियो पियो आहे त ला ताकुलू मिम्मा लम युज़कर इस्मुल्लाहि अलैहि, ख़ुदा तो चवे त इन्हीअ मां न खाओ जंहिंजे मथां अल्लाह जो नालो न वरतो वियो आहे। इहे बरेलवी बद मज़हब आहिनि, ग़लत आहिनि, लिखियो पियो आहे क़ुरान में नस आहे। पोइ चवंदा त वाकई सही आहे, पर असां त ईअं कॾहिं कयो कोन्हे न। अॻ में अल्लाह जो नालो आहे, पोइ नियत आहे न। अॻ में अल्लाह जो नालो आहे न, पोइ नियत आहे न। पोइ अॻिते व इन्नहु लफिस्क, बेशक इहा नाफरमानी आहे। व इन्न शयातीन लयूऊन इला औलियाइहिम लियुजादिलूकुम, अल्लाह ताला तो फरमाए पियो त शैतान पंहिंजे दोस्तनि जे दिलनि में ख्याल विझंदा आहिनि त जीअं तव्हां सां विढ़नि, झेड़ो कनि। रब तो फरमाए पियो त व इन अतातुमुहुम, जेकॾहिं तव्हां इन्हनि जो चयो कयो त इन्नकुम लमुशरिकून, उन वक़्त ई तव्हां मुशरिक आहियो। शैतान बेईमान पधरा थी पिया या न? ॻाल्हायो त सही थोरो। अल्लाह इन्हनि खे ख्वार कयो या न कयो? ख़ुदा फरमायो इन्हीअ मां न खाओ जंहिंजे मथां अल्लाह जो नालो न वरतो वियो आहे, या बेफरमानी आहे। पर शैतान पंहिंजे दोस्तनि जे दिलनि में ख्याल विझंदा त जीअं तव्हां सां उहे झेड़ो वचे कनि। ख़ुदा तो फरमाए त ख़बरदार मुंहिंजे मुस्तफ़ा जा ग़ुलाम आओ, जेकॾहिं तव्हां इन्हनि जो चयो कयो त उन वक़्त में तव्हां मुशरिक बणिजी वेंदो। बेशक रब जो क़ुरान सचो आहे। हाणे अल्लाह ताला अॻिते जेको फ़ैसिलो कयो सो ॿुधो। पोइ रब जे कोर्ट में जेको फ़ैसिलो मिले, जेको उन्हीअ खे न मञे त उन्हीअ खे ख़ुदा ई पुॼी सघे थो, असां न पुॼी सघंदासीं। नथा ॻाल्हायो? अल्लाह ताला फ़ैसिलो फरमायो त फकुलू, हाणे इन्हीअ मां खाओ। वात खोले सुभान अल्लाह चओ, फकुलू, हाणे इन्हीअ मां खाओ। मुझा अल्लाह से कहमो खाऊं मिम्मा ज़ुक्र रस्मुल्लाहि अलैहि इन कुंतुम बिआयातिही मुमिनीन। इन्हीअ मां खाओ जंहिं अल्लाह जो नालो वरतो वियो। इन कुंतुम बिआयातिही मुमिनीन, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे आयतुनि खे मञो था, जेकॾहिं क़ुरान खे मञो था, त हाणे मां अल्लाह फ़ैसिलो कयो त जंहिं शइ जे मथां अल्लाह जो नालो वरतो वियो इन्हीअ मां खाओ। बाक़ी जे बेईमान हो, शैतान हो, त पोइ भली न खाओ।
मेहरबानी मेहरबानी साईं अल्लाह तहां के खुश रखंदो इन मो खाओ धो रखे ज़िबिया कोसे बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर हलाल थी वियो मानी था जाऊं खीर था जाऊं शरबत था जाऊं फ्रूट था जाऊं पांजे नियत था जाऊं करीबन जे उस्तादन जे मुर्शिदन जे नाले ना अल्लाह जे नियत मुर्शिद जे नियत उस्ताद जे नियत बाबे जे नियत अमर जे यो हराम नाहे हराम तू आहे सब हलाल आहे बाकी रहो मसालो दुआ जो अल्लाह जी ज़ात बाबरकात मुक़द्दस कुरान में इरशाद फरमायो रब तो फरमाया पियो त वइज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दअवत दाई इज़ा दआन अल्लाह ताला तो पांजे महबूब के फरमाए हसन हुसैन जे नाने के फरमाए का तूने जन्नत जे बाबे के अल्लाह ताला तो फरमाए क्या तो फरमाए से त ए महबूब जडे तम्हा खा मुंजा बाना मुंजो पुछन वइज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब मुंजा महबूब जडे तम्हा खा मुंजा बाना मुंजो पुछन निहायत वेझो आया करीब आया उजीब दावत दाए बाडाई दर्जी दुआ कबूल कंदो आया इज़ा आन जडे भी दुआ घुरे ॻाल्हायो अल्लाह ये न चयो त मां पंहिंजे नेक जी दुआ ॿुधंदो आहियां उहो घुरे जेको 24 कलाक मुंहिंजूं बेफ़रमानियूं थो करे उहो मां दुआ न घुरे खुदा ईअं न चयो रब त एॾो महिरबान आहे जो पाण तो फरमाए त जॾहिं नेक माण्हू मूंखे हिकु दफ़ो अल्लाह करे सॾु कंदो आहे त हिकिड़ो दफ़ो लब्बैक या अब्दी जी चवां बाना चवंदो आहियां पर मुंहिंजो गुनाहगार मानो जॾहिं मां रब खे सॾींदो आहे त 5 दफ़ा सॾ जो जवाब ॾींदो आहियां त जी चवां बाना जी चवां बाना ॻाल्हायो न ॾिस ईअं न कयो जी चवां मुंहिंजा बाना मां हाज़िर आहियां तूं चओ त मां रब तुंहिंजी दुआ क़बूल कयां अल्लाह चवे त जॾहिं बि तव्हां दुआ घुरो मां तव्हांजी क़बूल कयां इज़ा दआन जॾहिं बि दुआ घुरे जॾहिं बि घुरे ॾींहं जो घुरे राति जो घुरे सुबुह जो घुरे मंझंदि जो घुरे अधु राति जो घुरे मधरात जो घुरे नमाज खां अॻु में घुरे नमाज खां पोइ घुरे जनाज़े खां अॻु में घुरे जनाज़े खां पोइ घुरे ॻाल्हायो त सही ईअं त न कयो दुआ जा मुनकिर नमाज पढ़ी दुआ ही नथा घुरनि नमाज खुद दुआ है नमाज खुद दुआ है ईअं न है अल्लाह ताला कुरान में न फरमाया वा त फैज़ा फरगत फनसब मुंहिंजा महबूब तू नमाज खां जॾहिं फारिग थे पोइ दुआ में मेहनत कर फनसब फे ताक़ीब जो फ़ाइदो ॾींदी आहे रब मदीने वारे खे फरमाया वा त जॾहिं तू नमाज खां फारिग थे पोइ दुआ में मेहनत कर मुंहिंजा महबूब ते नमाज खुद दुआ है ईअं न है जेकॾहिं ईअं हुजे हा तो फिक़ह जो किताब सभिनी मदरसन में बदाया सुनाया पयो वा सब वठी रखंदा आहिनि मगर इन्हनि खे पोतियूं वेढ़े रखी छॾियो अथनि जो किताब खोलनि था त इन्हनि खे गिचीअ में था पवनि वलना मा रुविया अन्न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्ला अला जनाज़तिन फलम्मा फरग जा उमर रदियल्लाहु तआला अन्हु व मअहु कौमुन फअराद अन युसल्ली सानियन फकाल लहु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्सलातु अला जनाज़त ला तुआद वलाकिन उदउ लिल मय्यत वस्तगफिर लहू मदीने जा साईं आया हिकिड़े जनाज़े ते जेड़ी महिल नमाज जनाजा थी वई फारग थिया त हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु अचे पहुतो उन्हीअ सां गॾु ॿी भी जमायत ही
पुछा कई त नमाज जनाजा थी वई? क्यों हाँ थी वई। फअराद पो हजरत उमर वारन इरादो कयो ठीक है जेकॾहिं नमाज साईं पढ़ाई अन सली सानियन असां ॿियो दफ़ो था जनाज़े जी नमाज पढ़ो जमात त उहा ई आहे। जेडी महिल हिननि इरादो कयो फक़ाल लहु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे साईं फरमायो उमर अस्सलातु अलल जनाज़त ला तुआद जनाज़े जी नमाज हिकिड़ो दफ़ो थी वई ॿियो दफ़ो न थींदी बाक़ी आया हो त वलाकिन उदउ लिल मय्यत वस्तगफिर लहू हिन मुवल जे ला तव्हां मग़फ़िरत जी दुआ करो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असां त इहे ई तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाए सघूं था। ॿियो दहशतगर्द न हो जो किलेशन कोफ खणी करे बीहूं ठकाव वेही कढूं। हे त जनाज़े जे खां बाद में नमाज दुआ घुरो पर मदीने जा साईं जेडी महिल पंहिंजे उम्मतीअ सहाबीअ खे क़ब्र जे अंदर दफन कराईंदा हुआ त हजरत उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु थो फरमाए त मदीने वारे साईं जो यो तरीक़ो मुबारक हुयो त इज़ा फरग मिन दफनिल मय्यत वक़फ़ अलैहि फ़क़ाल इस्तग़फिरू लिअख़ीकुम सुम्मा सल्लू लहू बित्तस्बीत फ़इन्नहु अलआन युसअल। हाणे त ईअं पिया लॻो ॼण सभु मौलवी आहियो इए पिया लगो जन सब मौलवी आयो हितों था निकिरो तो सुथड़ भी पते था वञो त हे त जवाब दे हीअ त ॻाल्हि ॿुधाए। हाणे हिते इए पिया लगो जन वॾा मुफ्ती वेठा आयो। कहिड़ो तरीक़ो हुयो मदीने वारे साईं जो त जॾहिं मयत खे दफ़न करण खां पोइ फारग थींदा हा त उन्हीअ जे क़ब्र जे भरिसां बि फरमाईंदा हा। छा फरमाईंदा हा? फ़क़ाल इस्तग़फिरू लिअख़ीकुम पंहिंजनि असहाबनि खे फरमाईंदा हा त असहाबो हिन पंहिंजे भाउ जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरो। हे दफ़न करण खां पोइ हे दफ़न करण खां पोइ हिन पंहिंजे भाउ जे लाइ दुआ घुरो मग़फ़िरत जी माफ़ीअ जी। पोइ अॻिते साईं छा फरमाईंदा हा? सुम्मा सल्लू लहू बित्तस्बीत ऐं इहा बि दुआ घुरो त अल्लाह ताला हिन खे सुवालनि जे जवाब में साबित कदम रखे। फ़इन्नहु अलआन युसअल छो त हिन वक्त हिन सां क़ब्र में सुवाल जवाब थींदो। ॻाल्हायो हे आले सुन्नत वल जमात जा आशिक़े रसूल जेके जनाज़ो पढ़ाईंदा आहिनि असां बि त इहा ई दुआ घुरंदा आहियूं न। अल्लाह साईं तुंहिंजो बानणो आहे मग़फ़िरत कजांसि माफ़ी ॾिजांसि। ॻाल्हायो बेली क़ुरान जो नालो अथव इहा ई आहे न। साईं क़ब्र जे अंदर लाहियोसि मुनकर नकीर सवाल अचे पुछनि त जवाब जी महिरबानी कजांसि। मदीने वारो तशरीफ़ फरमा थिए त उन्हीअ खे सुञाण वारियूं अखियूं ॾिजांसि। अल्लाह हाय सुञाण जूं अखियूं ॾिजांसि। आशिक़े रसूल जेको हिते सुञाणंदो त उते बि सुञाणंदो न त भेटाई थो फरमाए त जन हिते न सुञातो होत से कह पर पसंदियूं केच में जे हिते न सुञातो थी त उते बि न सुञाणंदे पर जे या रसूल अल्लाह जा नारा हिते बुलंद कया थी पंहिंजे सीने खे मदीनो बणायो थी त उते जेॾी महिल क़ब्र जे अंदर मदीने जा साईं तशरीफ़ खणी ईंदा ऐं मलाइक तोखे पुछंदा त हिन जवान खे सुञाणे थो त तव्हां जहिड़ा आशिक़ चवंदा त क़ब्र में सरकार आए तो मैं कदमों में गिरूं और फरिश्ते गर उठाए तो मैं उनसे यूं कहूं कि मैं पाए नाज से अब आए फरिश्तों क्यों उठूं जो मर के पहुंचा हूं यहाँ इस दिल रुबा के वास्ते। सुभान अल्लाह। जॾहिं बि दुआ घुरे अॻिते अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह कने जड़ी मां ॻाल्हि कयां थो रब तो फरमाए त वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना व लिइख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान। कुरान खे उहो पढ़े जेको कुरान खे समझे। ॻाल्हाए न
अल्लाह ताला तो फरमाया बद वल्लजीन जाऊ मिन बअदहिम उहे मानू जेके बाद में आया यकूलून अर्ज था कन रब के चवन था रब्बना अगफिर लना ऐ असा जा अल्लाह असा के माफ फरमाए वल इखवान अल्लजीन असा जे भाइरन के भी माफ फरमाए असा जे ॾाढा थोरो ॻाल्हायो असाजे भाइरन के भी माफ फरमाए केड़ा भाइर सबकूना बिल ईमान सबकूना बिल ईमान जेके असा खा अग में ईमान जे हालत में लाडाणो करे वया सुभान अल्लाह पंहिंजो ॿिए जो ख़ैर पंहिंजो ख़ैर छाजी भाई दुआ है दुआ छा कंदी आ बाबा जेको पोखबो सो लुणबो जेको पोखबो सो लुणबो गदा है को लूसणो आ छा जेको बरसी जेको पोखो से सो लुणंदासीं थोरो ॻाल्हायो त सही एक कणक है को सारियूं आ जेका पोखी आ त उहा लुणंदासीं न अल्लाह जी ज़ात पंहिंजे बाननि जूं पंहिंजनि दोस्तनि जे सदके में तक़दीरा ईअं बदिलाईंदो जो जीअं तूं हिते सड़ंदो सड़ंदो रहिजी वे तीअं क़यामत में बि पिटींदे कुटींदे सड़ंदो रहिजी वेंदे जेकॾहिं इन्हनि महबूबनि जी दुआ जी ज़रूरत न हुई त ख़ुदा खे इन्हनि जे मोकिलण जी बि ज़रूरत न हुई एड़न पंहिंजनि महबूबन खे जो ख़ुदा मोकिलियो जरूर इन्हनि में को नफ़ो अल्लाह जी ज़ात रखरायो तॾहिं इन्हनि खे मोकिलियई कुतुब अहादीस भरिया पिया आहिनि न मञण वारे जो इलाज पद रखो सवा ॿियो इलाज आहे ई कोन को पर जेको क़ुरान खे नथो मञे हदीस खे नथो मञे त ॿियनि ॻाल्हियुनि खे कीअं मञींदो तंहिंजे करे ढकु था ॾियूं हीअ अॼोकी मुंहिंजी तकरीर इहा इंशाअल्लाह ताला रिलीज़ थींदी दुश्मननि जा वात बंदि थी वेंदा अधु कलाकु कयो अथमि पोयों अधु कलाकु त एटम बम थो छॾियांसि जे तव्हां दुआ नथा घुरो अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो द अल्लज़ीन यहमिलूनल अर्श व मन हौलहु युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम व युमिनून बिही व यस्तगफिरून लिल्लज़ीन आमनू रब्बना वसिअत कुल्ल शैइन रहमतन व इल्मन फगफिर लिल्लज़ीन ताबू वत्तबऊ सबीलका व क़िहिम अज़ाबल जहीम में अल्लाह ताला फरमाया अल्लज़ीन यहमिलूनल अर्श जेके अर्श था खणनि छा तहां भी चओ बात खोलियो जेके अर्श था खणनि अल्लाह जा मलाइका सगोरा आहिनि जेके कुल्हो ॾयूं खुदा वमन हौलहु ऐं उन्हीअ जे आस पास में युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम पंहिंजे रब जे तारीफ़ सां गॾु उन्हीअ जी पाकाई बयान कंदा आहिनि व युमिनून बिही उन्हीअ जे मथां ईमान रखंदा आहिनि व यस्तगफिरून लिल्लज़ीन आमनू ऐं मुस्लमाननि जे बख़्शिश लाइ दुआ घुरंदा आहिनि जेतिरो ॾाढा सुभान अल्लाह चवंदो उहो एतिरो बख़्शबो वाह 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 व यस्तगफिरून लिल्लज़ीन आमनू ऐं मुस्लमाननि जे बख़्शिश जे लाइ उहे मलाइका दुआ घुरंदा आहिनि अरे हक़ त अल्लाह खे आहे त मलाइकनि खे झले छाजे लाइ था इन्हनि जे लाइ दुआ घुरो हो रोज़ हुते रोडनि ते था खून कनि ॻाल्हायो ॻाल्हायो अरे हो हुते मकान में भंग चर्स जे मथां ऊंधा लॻा पिया आहिनि हो हुते खजनि जे बाग में हुते तास चौपड़ ते छुरू लॻा पिया आहिनि हो ज़ानी हो शराबी सैनिमान में अरे हो रोडन ते जुमे जे दिहाड़े नमाज नथा पढ़न कढण जूं गोयूं बीठा था भॼाइनि अरे हो चौदगीअ ते कुकड़ पिया था वेढ़ाइनि अरे हो रिछ मस्कीन खे ॿधो अथनि कुता पिया था पुछाइनि अरे तव्हां वरी उन्हनि जे माफ़ीअ जे लाइ दुआ था घुरो हक़ त ख़ुदा खे आहे त मलाइकनि खे मनो करे ओ ज़ालिमो जॾहिं ख़ुदा नथो झले त तव्हां छो था झलियो
सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वयस्तगफिरून लिल्लज़ीना आमनू, मना खुदा न कई भला छा खुदा फरमायो त ये मलाइका छा चवंदा आहिनि अल्लाह जे ज़ात खे, रब्बना वसिअत कुल्ल शैइन रहमतन व इल्मन फगफिर लिल्लज़ीना ताबू वत्तबऊ सबीलक वक़िहिम अज़ाबल जहीम। ऐ परवरदिगार, तुंहिंजी रहमत ऐं इल्म हर शइ ते वसी आहे, पोइ उन्हनि खे माफ़ी ॾे जन तौबह कई जेके तुंहिंजे राह ते हलिया। ऐ मुंहिंजा मालिक, हिननि खे दोज़ख जे अज़ाब खां बचाए, हिननि खे दोज़ख जे अज़ाब खां बचाए। मलाइका सॻोरा पिया महबूब जे उम्मत जे लाइ मग़फ़िरत जूं दुआऊं घुरनि। ऐं आशिक़नि जे दुआ जी ज़रूरत आहे, हिननि ठलनि जे दुआ खे हणो खॾ में। थोरो ॻाल्हायो त सही। हेड़नि माण्हुनि जे दुआ जी ज़रूरत बि न आहे। दुआ घुरे त कंबर वारो जवान घुरे, दुआ घुरे त सरदार मशहूरनि वारो सरदार घुरे, दुआ घुरे त रोज़े धड़ीअ जहिड़ो जवान घुरे त उम्मत जो बेड़ो तरे। हिननि अलाह वारनि जी दुआ असर कंदी आहे। इहा टिट न ॾींदा कयो, इहा टिट न ॾींदा कयो। आले सुन्नत वल जमात जे सोणे तरीक़े खे तकलीफ़ न ॾींदा कयो, आशिक़नि जे दिलनि खे न आज़ारींदा कयो। हिते साईं फलाणे बुज़ुर्ग जे दुआ असर न कयो, हिते पाण सां हीअ वेदन अथसि पंहिंजे लाइ दुआ। ईअं थोरा ई आहे जो हर वक़्त में करामत जो ज़हूर थिए, ईअं न आहे। रुगो हुजनि अल्लाह वारे जे मथां टोकूं करणु। जे टोकूं था कयो पिया त पोइ आशिक़नि बि तव्हांखे न बख़्शियो वा। हिकिड़े आशिक़ चयो वा त जे भाई त घर बर्बाद थिए, जे भाई त घर बर्बाद थिए त सिख ठगीअ वारो ठाह, पीरनि फ़कीरनि खे मञण खां पंहिंजो पको कर अरवाह। जे मरी वियासे छुटा इहो ॾेहन में विझुॾाह, खाई ख़त्मो ई न ॾे थी इहो बिल्कुलु बेपरवाह। गुलाम नबी मिस्कीन चए जॾहिं सड़िया निकिरंदी साह, पोइ पुछंदी पाण अल्लाह इहे क़ब्र में ख़बरूं कुलई। ॻाल्हि वणी त भला अॼु अॻिते बि ॿुधो। चवे थो त जे भाई त घर बर्बाद थिए त रख वलीअनि सां वेर, ये ज़ियारत वास्ते जे कलंदर ते केर, उनखे चओ एॾांहुं न वञ इहो मिटीअ जो थई ढेर। अड़े पट बियूं पाड़ूं तुंहिंजूं जे खणंदे अहिड़ो पेर। गुलाम नबी मिस्कीन चए कढो गुलामनि ॾांहुं ख़ैर, न त तुंहिंजो वसांजो ख़ैर कोन्हे ॾींहुं क़यामत ताईं। हल तुझे का रुगो पए त पढ़ा ॿियो छा कयां। माशाअल्लाह चवे थो त जे भाई त घर बर्बाद थिए त अल्लाह वारा ईज़ाए, बुज़ुर्गनि ते बाहि छंड पंहिंजनि ठोड़नि खे पढ़ाए। दादुले दस्तगीर खे बि ॻाल्हि वॾे ॻाल्हाए। अड़े ख़ुदा वारनि जो वा ख़ुदा तूं छितो थिए छा लाइ। गुलाम नबी मिस्कीन चवे कुछ कावड़ खे बि हटाए, सफ़ा मुंह न मटाए, मता खुदा खुद नाराज थियई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे दुआ जे वास्ते अल्लाह ताला खुद पंहिंजे महबूब खे हुक्म थो करे। ॿई हथ मथे खणी करे सुभान अल्लाह जो त पोइ ॿुधायांव, ईअं छो ॿुधायांव। वाह वाह। अल्लाह ताला तो फरमाए बद फअलम अन्नहु ला इलाहा इल्लल्लाह
वस्तगफिर लिज़ंबिका वलिल मुमिनीन वल मुमिनात। अल्लाह ताला तो पंहिंजे महबूब खे फरमाए, कंहिंखे फरमाए? थोरो ॾाढियां त ॻाल्हायो, मदीने वारे जो इस्म शरीफ़ आहे, खणंदव त जहन्नम जूं बाहियूं हराम थी वेंदव। मीम मुहम्मद जे नाम सां था ठह पहने न ठरनि। पंहिंजे मुर्शिद ॾे निगाह कर त कीअं थो इन साईं जे लाइ राड़ियूं कंदो वते। तूं अञा रुअण न सिखियो आहे। मीम मुहम्मद जे नाम सां था ठह पहने न ठरनि। कन जो याम ठरी पवे के ॿुधण साण बरनि। तुफेले महबूब जे था तवकल वारा तरनि। गुलाम नबी हर भाव ले शलहड़ा भाग वरनि। से बुढ़ी छो न मरनि, जन जिद रखियो हिन ज़ात सां। अल्लाह ताला तो फरमाइस तो फअलम, ऐ मुंहिंजा महबूब तूं ॼाणे छॾ त अन्नहु ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाह जे ज़ात खां सवा कंहिंजी बंदगी नाहे। वस्तगफिर लिज़ंबिका वलिल मुमिनीन वल मुमिनात। मुंहिंजा महबूब तूं पंहिंजनि ख़ासनि ऐं आम मुस्लमाननि मर्दनि ऐं औरतुनि जे गुनाहनि जी माफ़ी घुर। सुभान अल्लाह न चयव, वॾा बेक़दर आहियो। तौबा हकाए नेठि विधव। सही आहे। मुंहिंजा महबूब तूं ॼाणे छॾ त अल्लाह जे ज़ात खां सवा कंहिंजी बंदगी नाहे। हाणे तूं पंहिंजनि ख़ासनि ऐं आम मुस्लमाननि मर्दनि ऐं औरतुनि जे गुनाहनि जी माफ़ी घुर। अरे छा थो सम्झे, जेकॾहिं गुनहगार उम्मत जे लाइ मदीने वारो हथ खणे त ख़ुदा मोटाईंदुसि। अल्लाह ताला तो फरमाए त तूं गुनहगार उम्मत जे लाइ दुआ घुर मुंहिंजा महबूब। ऐं दुआ घुरियई बि अहिड़ी या जे तख़्ते ते पाण तशरीफ़ फरमा थिया त ॼमण सां सिर सजदे में रखी करे रब खे अर्ज़ु कयई त उम्मत बख़्शे ॾे। सुभान अल्लाह नथा चओ? ईअं आहे, ईअं आहे। दुआ एड़ी त घुरियई जो वरी अल्लाह तो अर्श खां मथे मलाइकनि खे फरमाए पियो त इशहदू या मलाइकती इन हबीबी ला यनसा उम्मतहू इंदल विलादत फकैफ यनसाहा इला यौमिल क़ियामा। सुभान अल्लाह। मलाइको तव्हां गवाह रहजो, शाहिद हुजो। ॿिनि नबियनि जो बि ॼमण ॾिठो अथव, मुंहिंजे हबीब जो बि त ॼमण ॾिसो। को विलादत वारे वक्त में पंहिंजी उम्मत खे नथो विसारे त अल्लाह तो मलाइकनि खे फरमाए पियो त क़यामत में कीअं विसारींदुनि। न समझी, समझे हा त सुभान अल्लाह न चवे हा। तूं समझे हा त सुभान अल्लाह न चवे हा। ॿिनि नबियनि जो बि ॼमण ॾिठो अथव, मुंहिंजे हबीब जी बि विलादत ॾिसो, जेको ॼमण जे वक्त में गुनहगार उम्मत खे नथो विसारे त मलाइको क़यामत में कीअं विसारींदुनि। आशिक तो चवे पियो त बेयऊं बख़्शण हार के का ॿेई ॻाल्हि वणी। मुकाई महबूब खे हिन खोटनि मंझि खणी। धणका थिया जॾ धण जो आयो धणी। हर को हिन महबूब ते आ वेठो हा महाणी। बिगड़ भी न वरी कॾहिं जा हाणे बात बणी। महेसर न ॼणी का अहिड़ी ज़ात अमर बिया। अञा हथ मथे करे सुभान अल्लाह जो त ॿियो शेर ॿुधायां। वाह वाह। आशिक तो चवे पियो त दाल दिलियूं राज़ी कयूं सारी दुनिया जूं दाता। घोट नबी घर आमना जे पैर जॾहिं पाता।
अचण साराणो रुनो जंहिंजे रुवण रंग लाता बी का गाल न बोल हुई हुया उम्मत लाइ आता जन्नत जे जागीर जा अॼु खुली विया खाता जन्नत जे जागीर जा अॼु खुली विया खाता निभाए नाता शल महेसर महबूब सां भेटाईअ जे रिसाले जो वरकड़ो उथलायूं ॾिसूं छा थो चवे अल्लाह चवे तो मारू मिट मली रजा सभई मूं सरदार महशर वेल मैदान में मोहब्बत थींदा महदार लोयन वारा लख हज़ार पर मारू मंझन हिकिड़ो जेको आश के रसूल हूंदो मुंहिंजे पघर जो क़दुरु कंदो मूं ॾे ॾिसंदो बाक़ी जे भत खोरा त पाण ॼाणे यमन सां मेराज ते अल्लाह घुरायुस रब फरमास त तूं मेहमान मां मीज़बान आहियां मां अल्लाह जे खज़ाननि में का खोट कोन्हे तूं घुरंदो वञ त मां ॾींदो वञा सही आहे न पाण मदीने वारो साईं थो फरमाए 700 मरतबा मुझे अल्लाह मुखे चयो त सोना घुर तमा ॼाए त मां 700 मरतबा ई रब खे अर्ज़ कयो त मांखे गुनाहगार उम्मत बख़्शे ॾे पाणे क़दुरु कयोसि न कयोसि तव्हांजी मर्ज़ी आहे असांजो कमु आहे तव्हांखे ॿुधाइणु भेटाई थो चवे ॿुध कंदे कशाला के चजा वेला विच पजाम बधी सूरन संदरो डूंगर सब डोरिया में सवे साथ गॾिया में पर पुन्हूअ पार न हिकिड़ो मां टको न लहा पाई कसीरो न लहा पर रुगो तव्हां इहो ॾिसो त शान कहिड़े साईं जो थो ॿुधाए पो माॾहूं परदो ॾेई पो इते अंदर दाहू कर न 700 मरतबा मुंहिंजे रब मांखे चयो हबीब घुर तमां ॼाओ मां 700 मरतबा ई रब खे अर्ज़ कयो त कुझु न खपे गुनाहगार उम्मत बख़्शे ॾे आशिक तर्जुमो कयो चवे तो द ईसा ने चौथे फलक पे हिलवत खरीद ली मूसा ने कोहे तूर पे हैरत खरीद ली अय्यूब ने भी सब्र की हिम्मत खरीद ली यूसुफ ने अपने हुस्न की शोहरत खरीद ली लेकिन हमारे आका ने उम्मत खरीद ली सुभान अल्लाह हेड़े माण्हूअ खे पियो स्टेज तां उथारे हिन त असांखे खयो आहे बाहिज़ में हल अलाह ख़ुशि रखंदव वरी जॾहिं पाण विसाल मुबारक फरमायूं हज़रत फज़ल बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा चवे तो त कब्र अनवर खां ॿिया ॿाहिरि निकिता मां अञा अंदर बीठो हुउसि दिल में ख्याल कयुम त मदीने वारो त हयात नबी आहे सदाई पंहिंजे उम्मतीअ सां हाज़ुर बि आहे त नाज़ुर बि आहे पर ज़ाहिरी दीदार त मदीने वारो क़यामत ताईं असां खां खयूं थो वञे हिकिड़ो दफ़ो त नूरानी कफन मुबारक खोले सूरत पाक खे ॾिसियूं वञा चवे तो त नूरानी चेहरे मुबारक ता जेड़ी मल नूरानी कफन मुबारक लाथुम त इज़ार आयत शफ़तैहिल करीमतैन यतहर्रकान सुभान अल्लाह हिया जेड़ी मल जो नज़र कयम त रहमत वारे हबीब जूं अखियूं मुबारक खुलियल लब मुस्तफा जा हलन पिया
ॻाल्हायो। इज़ा रअयतु शफ़तैहिल करीमतैन यतहर्रकान, लब मुस्तफ़ा हयातुन नबी जा हलन पिया। हाणे असहाबी नबी जो सौट उहो थो चवे फअदनयतु उज़नय इंदहू, मां ज़िंदह नबीअ जे लबनि मुबारकनि ते वञी कन रखियो त ॾिसां त साईं छा था फरमाइनि। चवे तो त फसमेतु, पोइ मूंखे इहो ॿुधण में आयो वहुव यकूल, त मदीने वारो फरमाए पियो अल्लाहुम्मा अग़फिर लि उम्मती, मुंहिंजा मौला मूंखे त क़यामत ताईं रोज़े में सुम्हारे थो, पर मुंहिंजे गुनाहगार उम्मत जी पारत हुजई। फ़अलम अन्नहु ला इलाहा इल्लल्लाह, जाने छॾ त अल्लाह जे ज़ात खां सवा कंहिंजी बंदगी न आहे। ऐं वस्तगफिर लिज़ंबिक वलिल मोमिनीन वल मोमिनात, पंहिंजनि ख़ासनि ऐं आम मुस्लमाननि मर्दनि ऐं औरतुनि जे गुनाहनि जी महबूब तूं दुआ घुर। बाक़ी जेकॾहिं वहाबी तर्जुमो कंदो त वस्तगफिर लिज़ंबिक जी माना आहे अलाह तो नबीअ खे चवे त तूं पंहिंजनि गुनाहनि जी माफ़ी घुर, त ॿुधायो त नबीअ गुनाह कया कहिड़ा आहिनि। वड़े वा आला हज़रत तुंहिंजे तर्जुमे तो क़ुर्बान वञ। थोरो ॾाढा त सुभान अल्लाह चओ। हा, कहिड़ा नबीअ गुनाह कया आहिनि जो ख़ुदा थो चवे त तूं पंहिंजनि गुनाहनि जी माफ़ी घुर। तर्जुमो क़ुरान जो पढ़ो त कंज़ुल ईमान पढ़ंदा कयो त ईमान बचेव। अहले सुन्नत कीअं इहो शेर आहे, मुस्तफा के नाम लेने का अदब सिखला दिया, अहले सुन्नत के सरों पर है ये एहसान रज़ा। हाणे बि जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो न, थींदो न, थींदो, ईमान आहे न। ॾिसजांइ त मदीने वारो पंहिंजा आशिक कीअं छॾाईंदो, कीअं बचाईंदो। ऐं ॾाढा सुभान अल्लाह नथा चवनि। वाह वाह वाह, लाल लब महबूब जा। आशिक तो फरमाए बदल्ला मुल्तुफ़ ऐं वारिसी कंदो लखनि जी लजपाल, मोहम्मद जंहिंजे नाम में या मीम है मीम वई दाल, हिकिड़ो ई मैदान में हूंदो राजन जो रखवाल, गुलाम नबी गमड़ो न कर पो कहिड़ो पवंदो काल, जॾहिं जानिब हुस्न जमाल पंहिंजो खिली खोले बीहंदो। मां पंहिंजे तकरीर जो मौज़ू पूरो करण थो चाहियां, छो त जेकॾहिं हेमा पोयों जेको एटम बम तव्हांखे चयो हुजे न हणंदुसि त मुंहिंजे तकरीर जो गर्ज़ फौत थी वेंदो। टाइम जी तकाज़ आहे, न त अञा बि हे सीनो मशहूरनि वारे सरदार भरे छॾियो आहे, न त छा अकबरूं हेड़ियूं तकरीरां। हाणे जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह फ़ैसिलो कंदो दुआ घुरण वारनि ऐं दुआ न घुरण वारनि जे विच में। सुभान अल्लाह चवनि कोन था। हाय हाय, अल्लाह ताला फरमाईंदो त दुआ घुरण वारा हेॾां सॼे पासे ॾांहुं अचे बीहो, छो त सॼो पासो आहे दुआ घुरण वारनि जो। खॿे पासे ॾांहुं दुआ न घुरण वारा अचे बीहो, अल्लाह फ़ैसिलो कंदो। ॿई धुरियूं अचे वञूं। हेॾे ख़्याल आहे 7 दफ़ा सुभान अल्लाह जो त पोइ ॿुधाईंदुसि, ईअं न ॿुधाईंदुमि। अरे हेॾे या तूं हेॾे परे काॾे ॾिसो बड़ा चिल्ला। अचे विया हेॾो दुआ जे न घुरण वारा अचे बीहंदा, रब जे अदालत जी कुर्सी पई आहे। हिते सभु को पैसे जे ज़ोर ते, हथियारनि जे ज़ोर ते ॾाढो आहे, उते त ॾाढो न आहे, उते त ॾाढो न आहे। हिते त मुज़ाहिरा था कयो त मुशर्रफ ते केस दाख़िल करणे सूबेदार, मुशर्रफ ते त केस दाख़िल वगड़नि में करायो था, तव्हां ते केस दाख़िल केरो करे।
एड़ो केस दाखिल थींदो जो मुशर्रफ जान छॾाए वेंदो तूं जान छॾाए न सघंदे फाटे थो पियो रुगो छॾियांसि हेॾे ख्याल आहे बस हे रब जी अदालत जी कुर्सी पई आहे हेॾो तूं वाजे घुरण वारा हेॾो तूं वाजे न घुरण वारा अल्लाह ताला तूं वाजे न घुरण वारनि खे तो हाणे अॻ में फरमाए का लक्सऊ फीहा वला तुकल्लिमून तड़ियल रहो जहन्नम में मां अल्लाह सां न ॻाल्हायो कुरान जो को हाफिज आहे का लक्सऊ फीहा ॾिस केॾी कमज़ोरी कोताही आहे तव्हां में मां जे लिखे त हिते डज़न खनि 50-60 त रुगो हाफिज हूंदा का लक्सऊ फीहा वला तुकल्लिमून तड़ियल रहो जहन्नम में किरो वञी मरो ॿुॾो मासां न ॻाल्हायो हाणे बस कयूं बीठा आहिनि अल्लाह साईं भली न ॻाल्हाए जहन्नम में बि मोकल पर असांजी बि ॿुध त सही न अरे छा ॿुधा तव्हांजी हेॾे त ॾिसो हे सजदा करे करे कारा निड़ ते टिका ठाहियासीं 6 महीना बिस्तरा कुल्हनि ते खणी तबलीग ते वियासीं 10 उमरा कयम 5 हज कयम उन्हीअ में 3 त अकबरी हज कया अथमि ओ साईं तूं छा ते रुठो आहे असांखे वाज़ियो करे ॿुधाए त सही साईं असां हेॾा नेक हुयासीं तूं थो चवें त का लक्सऊ फीहा वला तुकल्लिमून तड़ियल रहो जहन्नम में मूंसां न ॻाल्हायो साईं असां तुंहिंजा बाना आहियूं तूं महिरबान रब्बा तूं असांजी बि त ॿुध छा ॿुधां न ॻाल्हायो छाजा हज छाजूं ज़कातूं छाजूं तबलीगूं छाजा निर ते कारा टिका तव्हां जे इन्हनि ख़ुश्क इबादतुनि जी मूंखे कारा साईं असां नथा ॻाल्हायूं जहन्नम में बि वञी था किरूं पर ॿुधाए छा ते रुठो आहे अल्लाह ताला तो फरमाए थो त इन्नहू कान फरीकुम मिन इबादी यक़ूलून